सभिनी खे हाय, कीअं आहियो तव्हां? मां नेशनल कॉलेज में आहियां बैंड्रा में। अॼु प्रोफेसर मिशेल जो टॉक आहे हिते नेशनल कॉलेज में सुभद्रा आनंद ऑर्गेनाइज़ कयो आहे झूलेलाल जे आइकनोग्राफी जे बारे में। माना झूलेलाल जो जेको फ़ोटो आहे ऐं जेके अलॻि अलॻि फ़ोटोज़ आहिनि उहे अॼु ताईं कीअं ठहण में आया आहिनि उन बारे में ॻाल्हाईंदा प्रोफेसर मिशेल। मां त थकिजी पई आहियां चई करे कि मां पसीननि में थी आली थियां हर घड़ी ॾाढी गर्मी आहे हिते। मां लंडन खे ॾाढो थी मिस कयां, पर वेदर खे छॾे बाक़ी सभु ठीकु आहे। अचो त हलूं असां प्रोफेसर मिशेल जे टॉक ते। झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, पर ही झूलेलाल आहे छा ऐं ओरिजिन छा आहे झूलेलाल जी, किथां आयो आहे? असां कंफ्यूज़्ड आहियूं अबाउट झूलेलाल, छोकी जेकॾहिं ॾिसो त ॿियनि डेटीज़ जेके आहिनि ऐं महाराष्ट्र में गणपति आहे, केरु कंफ्यूज़्ड आहे गणपति जी आइडेंटिटी जे लाइ? न, clear identity of Ganpati. Guru Nanak, केर confused है Guru Nanak लाए? No, clear. Makkah में Prophet Muhammad carry confusion when असांजे deities या इष्ट देव में कोने, पर ये झूलेलाल में की है ये confusion? केॾा आहिनि interpretations झूलेलाल जा, ऐं हिकु माण्हू जेको जंहिं झूलेलाल खे वधायो आहे उहो आहे प्रोफेसर राम पंजवानी। छोकी जॾहिं असीं पार्टीशन खां पोइ हिते आयासीं, तव्हांखे त सभिनी खे ख़बर आहे कि असां आइडेंटिटी ई सॼी ख़तम थी वई असांजी, छोकी असां इंटरमिंगल थी वियासीं पूरे वर्ल्ड में। ऐं सिंधी बिज़नेस पीपल आहिनि त उहे जल्दी जल्दी ॿियनि लैंग्वेजिस खे पकड़ियो, छोकी बिज़नेस में पंहिंजी होस्ट कंट्री जी लैंग्वेज is a very important thing. If you are wherever you are, if you do not know the language of the host country, then you will never be able to settle and your business will never do well. So it's a language is a very very powerful thing. And Sindhis unfortunately with the partition, when they left the land of Sindh, they left their language. Because they came over here and here they intermingled everybody, so all of them learned. Whether you are in Spain, so you know Spanish, you know everything wherever you are settled. And Sindhi language took a big beating. Sindhi language took a big beating and Sindhi culture took a big beating. And when we came over here, the credit of reviving झूलेलाल goes completely to Ram Panjwani. जेके वो मटके से कहीं ऐं झूलेलाल 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 कहीं ऐं असां झूलेलाल जो नालो ॿुधो। Good evening. Good evening. First, I'd like to warmly thank Professor Subhadra for inviting me to deliver this talk in this prestigious academic institution of Mumbai, and I'm very happy for this. What I shall present now is based on what I have found as historical sources and what we can know in relation with the figure of झूलेलाल, the history of झूलेलाल, and the development of झूलेलाल as a god before partition in the sources I was able to find. So he was mostly named Udelolal or Amar Udelolal. But the common feature was that always this deity was related to the Sindhu, to the Indus River, so from the northern part of Sindh to the delta, to the Arabian Sea. So today my topic on the historical sources related to झूलेलाल will be divided into three parts. First, the build data, in fact the architecture, so it will be the first part, the build structure, and what we can know from झूलेलाल and his oldest tradition
from this build structure. Then in the second part I shall shift to the literature, as I said. But and of course I want really to warn you that all what I shall share is totally depending from what I have been able to find, of course. And the last part for me is maybe the more interesting, but also the more able to provide us some knowledge about Jhulelal. It is iconography. The iconography, how was Jhulelal represented. इवेंट हाणे पूरो थियो ऐं ॾाढो मस्तु रहियो प्रोफेसर मिशेल जो टॉक. सुभद्रा आनंद जेको झूलेलाल तीरथ धाम थो ठहे कच्छ में, उनजो बि सॼो प्लान ॾेखारियऊं. ऐं सपना भावनाणी जी जेकी फिल्म अचण वारी आहे सिंधुस्तान, उनजो बि असांखे ट्रेलर ॾिसणु मिलियो, ॾाढो सुठो हुयो. असां हाणे मिलंदासीं प्रोफेसर मिशेल सां. त हे आहिनि प्रोफेसर मिशेल. ॾाढो ज़बरदस्त टॉक हुयो ऐं मूंखे ख़ाली हिननि खे थैंक यू चवणो आहे कि असांजे हिस्ट्री जे बारे में एॾी असांजी माना तव्हांजी बि आहे, हे असां सभिनी खां वधीक सिंधी ॼाणींदा आहिनि, असां सभिनी खां वधीक सिंधी. एंड आई जेन्युइनली थिंक कि सिंधी थियण लाइ यू डोंट हैव टू बी बॉर्न इन अ सिंधी फैमिली, इफ यू गेट व्हाट आई मीन. यू डोंट हैव टू बी बॉर्न इन अ सिंधी फैमिली टू बिकम अ सिंधी, यू नो व्हाट आई मीन, राइट? हाँ, त आई जस्ट वॉन्ट टू जेन्युइनली थैंक हिम ऑन कैमरा कि असांजे कम्यूनिटी, असांजे कम्यूनिटी कल्चर जे बारे में एॾो रिसर्च कनि था, एॾो ईअं पागलनि वांगुरु कमु कनि था ऐं असांखे उहो ठाहे टुके हथ में ॾियनि था. सो रियली थैंक यू फॉर ऑल दैट. त हाणे असां सां आहिनि सुभद्रा आनंद, जिन अॼु जो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो हुयो. मूंखे हाणे तव्हां खां पुछिणो आहे, इहो जेको झूलेलाल तीरथ धाम आहे, तव्हां घणनि सालनि खां इन प्रोजेक्ट ते कमु करे रहिया आहियो? चङा ई साल थी विया आहिनि, छोकी कमु त हींअर ई शुरू थियो आहे, 2 साल पहिरीं शुरू थियो आहे. पर उहो स्पेड वर्क जेको थींदो आहे, लैंड वठणु, ट्रस्टीज़ ठाहिण ऐं ॿिया पेपर वर्क वग़ैरह करणु, उन जा अनदर 3 साल थी विया आहे. त 5-6 साल लॻी विया मूंखे हिन स्टेज ते हिन खे आणण जो. तव्हां हिन प्रोजेक्ट जे बारे में थोरो ब्रीफली ॿुधाए सघो था असांजे ऑडियंस खे? ही प्रोजेक्ट आहे जो आहे तीरथ धाम ठहिणो आहे सिंधियुनि जो करे, छोकी सिंधी जॾहिं पार्टीशन थी ऐं सिंध छॾे आया त जीअं सभिनी खे ख़बर आहे कि बिखरे विया, ऐं जीअं हुननि जी आइडेंटिटी धीरे धीरे पे एसिमिलेट ऐं एब्ज़ॉर्ब पे थिए. त इन जे लाइ मूं जॾहिं रिसर्च कई एंड मुंहिंजी PhD थीसिस में मूं कंक्लूजन इहा ई ठही हुई कि जेका बि स्कैटर्ड कम्यूनिटी आहिनि उहे मिली सघनि था आहिनि जेकर उहो हिकु सिंबल हुजे ऐं हिकिड़ो कुझु पिलग्रिमेज सेंटर हुजे जिते इहो हुननि जो नर्चर थी सघे, कल्चर ऐं पंहिंजो रिलीजियस एंड लिंग्विस्टिक आइडेंटिटी. त तंहिंजे लाइ जेको झूलेलाल आहे उहो पंहिंजो लॉर्ड झूलेलाल सिंधियुनि जो ई इष्ट देव आहे. लॉर्ड झूलेलाल ॿियो कंहिंजो इष्ट देव कोन्हे. त तंहिंजे लाइ ई मूं सोचियो कि असां लॉर्ड झूलेलाल जे नाले ते ई कुझु हिकिड़ो तीरथ धाम था ठाहियूं ऐं हू सिंध जे लॻोलॻि थियणु खपे, छोकी कल्चरल कंटिन्यूटी थींदी आहे. ऐं असां पोइ ॾिठी कच्छ में हिकु जॻह जेका अरेबियन सी ते ई आहे, ऐं अरेबियन सी ख़ाली कच्छ के जेको नारायण सरोवर ते असां इहो लैंड वरितो आहे, कोटेश्वर नारायण सरोवर जे विच में आहे. ऐं इहो मतिलबु कि 50 किलोमीटर्स एज़ द क्रो फ्लाइज़ सिंध सां आहे. त उते बि सिंधी लैंग्वेज ॾाढी स्ट्रॉन्ग आहे, कच्छी ॻाल्हाईंदा आहिनि ऐं कच्छी ऐं सिंधी त हिकु ई लैंग्वेज आहे. ऐं ॿियो असां उते आदिपुर आहे, गांधीधाम आहे, त उहो सॼो ईथॉस सिंधी ईथॉस आहे. ऐं हिन ई जॻह ते असां सोचो कि हिकिड़ो तीरथ धाम ठाहियूं. पहिरियों त थैंक यू चवणो आहे तव्हां असांखे प्रोजेक्ट जो सॼो जेकी फिल्म ॾेखारियो 8 मिंटे जी, उन में मूंखे थोरो क्लियर आइडिया आई. थैंक यू वेरी मच वंस अगेन फॉर हैविंग मी एंड प्रोजेक्ट लाइ विश यू ऑल द बेस्ट. थैंक यू. हिननि जी जेकी PhD हुई नेशनल इंटीग्रेशन ऑफ सिंधीज़, उहा 1995 में थी हुई एंड इट स्टिल कंटिन्यूज़ टू बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट डॉक्यूमेंट्स रिटन आफ्टर पार्टीशन अबाउट सिंधी माइग्रेशन ऐं पार्टीशन ते. त आई रियली एडमायर तव्हांजो कमु, उन कम लाइ थैंक यू. मां साइन ऑफ करण ई विसरी हुयमि जंहिं महिल नेशनल कॉलेज में हुयमि. हाणे फुटेज पई ॾिसां कार में त मूंखे यादि आयो कि अरे मां त फ्लाइंग किस ई न ॾिनी.
ॾाढो ज़बरदस्त रहियो अॼु जो ॾींहुं एंड पहिरियों दफ़ो अॼु मां नेशनल कॉलेज में वियमि जॾहिं की मां पढ़ी सेंट ज़ेवियर्स में आहियां। बांद्रा में चङो घुमणु ईंदी हुअमि, चङो माना चकर हणणु ईंदी रहंदी हुअमि लंडन शिफ्ट थियण खां, पर कॾहिं वई न मंदर नेशनल कॉलेज में, त हर शइ जो फर्स्ट थींदो आहे। ॾाढो सुठो रहियो ॾींहुं, ॾाढो मस्तु हुयो। सुभद्रा आनंद सां मिलणु मिलियो। मां झूलेलाल तीरथ धाम जे बारे में कॾीजा खां वेठी पढ़ा पई न्यूज़ में, त फाइनली मूंखे उन्हनि जे वाता ॿुधणु मिलियो कि इहे छा आहे, कीअं था ठाहिनि, ऐं उन्हनि जेकी फिल्म ॾेखारी उहा ॾाढी सुठी हुई। मां अञा कैमरा पकड़णु न सिखी आहियां। उन्हनि जेकी फिल्म ॾेखारी तीरथ धाम जे बारे में उहा बि ॾाढी सुठी रही, इंट्रस्टिंग हुई। 7-8 मिंट जी फिल्म हुई ऐं प्रोजेक्ट जो छा प्लान अथनि उन्हनि जो उहो सभु एक्सप्लेन कयूं। प्रोफेसर मिशेल जो टॉक ज़बरदस्त 3 पार्ट्स में हुयो, आइकनोग्राफी, लिटरेचर एंड हथ सूट छो थो करे मुंहिंजो। ओ हा, अॼु सॼोरी फिल्म ई कई आहे। सॼोरी माना शाम सॼो इवेंट मां फिल्म पई कयां तॾहिं हले हा। त मां घुमी वेंदी आहियां ॻाल्हाईंदा, पर वापसि बि ईंदी आहियां। प्रोफेसर मिशेल जो टॉक उहो ॾाढो सुठो रहियो। हुन खां पोइ सपना भावनाणीअ पंहिंजी फिल्म जो ट्रेलर ॾेखारियईं, उहो बि इंट्रस्टिंग रहियो। जयराम रूपानी बि आया हुया, उन्हनि बि थोरो ॻाल्हायो एंड 8 थी विया निकिरंदे चङो वक़्तु लॻी वियो, बट इट वॉज़ नाइस, मूंखे वणियो। ऐं ऑफकोर्स एज़ यूजुअल कुझु नओं सिखणु मिलियो, नवनि माण्हुनि सां मिलणु मिलियो, हिक ॿिए खे इंट्रोड्यूस कयो असां। जिन माण्हुनि सां मां ईमेलनि ते टच में हूंदी हुअमि उन्हनि सां फाइनली शिकिल ॾिसणु मिली। मूंखे कॉमेंट्स में ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो वीडियो एंड प्रोफेसर मिशेल जंहिंजे टॉपिक्स जे बारे में ॻाल्हायो। तव्हांखे झूलेलाल जे बारे में छा ख़बर आहे? एॾो अमरलाल, उडेरोलाल ऐं ख्वाजा खिज़र इन्हनि सभिनी ते डिस्कशन थी, मूंखे त ॾाढो मज़ो आयो। ऐं जेको झूलेलाल, अमरलाल, इहो सॼो कॉन्सेप्ट आहे, पार्टीशन जो केतिरो असरु पियो आहे उन ते, उहो सभु असांखे सोचण जो वक़्तु मिलियो जंहिं महिल प्रोफेसर मिशेल ॻाल्हाइनि पिया, पंहिंजी प्रेज़ेंटेशन पिया ॾियनि। ॾाढी हार्ड कोर प्रेज़ेंटेशन, हिकदमि सॉलिड रिसर्च एंड आई वॉज़ फीलिंग सो ब्लेस्ड। माना असांजे कल्चर, असांजी कम्यूनिटी जे बारे में हो एॾी वीचारा रिसर्च कनि था एंड असांखे ॿुधाइनि था, एंड इन वे रिसर्च जे थ्रू इहो सभु प्रिज़र्व बि था कनि, राइट। फ्रेंच स्कॉलर थियण जे बावजूदि उन्हनि खे एॾो सिंधी स्टडीज़ में इंट्रस्ट आहे ऐं मूंखे सची लॻंदो आहे, माना हो असां सभिनी सिंधियुनि खां वधीक सिंधी आहिनि, छाकाणि त ॾाढो उन्हनि कमु कयो आहे सिंधी स्टडीज़ में एंड गॉड फादर आहिनि हो हिकदमि सिंधी स्टडीज़ जा, त हो एॾो कमु करे रहिया आहिनि। ऐं मां उन एज में जीअरी आहियां, उन्हनि जो कमु पढ़णु मिले थो, उन्हनि सां गॾु कमु करणु थो मिले, पाण खे ॾाढो लकी फील कंदी आहियां। पर हा, प्लीज़ मूंखे कॉमेंट्स में ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो इहो वीडियो, तव्हांखे झूलेलाल जे बारे में छा ख़बर आहे, अमरलाल, उडेरोलाल, जेके ॻाल्हियूं करणियूं अथव अचो कॉमेंट्स में कयो। ऐं सब्सक्राइब करणु फ्री अथव, आई होप तव्हांखे उहो ख़बर आहे। जेको तव्हां सब्सक्राइब था कयो उनखे अगरि दॿाईंदव, कुझु पैसा न आहिनि, कुझु न आहे, ख़ाली तव्हांखे जंहिं महिल मां नओं वीडियो विझंदमि त तव्हांखे ईअं मैसेज ईंदो फ़ोन ते या लिखिजी ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि, थधाण थी थिए न थोरी, जंहिं महिल शाम थी थिए न त दिमाग़ बि मुंहिंजो थधो थो थिए न, गर्मीअ जे करे ऐं पसीननि जे करे मुंहिंजो पागल थी वई आहे। माना 4 डिग्री ऐं 40 डिग्री में फ़र्क़ु आहे न। सॉरी मां सुठो इंट्रोडक्शन न कयो, ॾाढो हीअं हुयमि ऐं कपिड़ा मटाया, मेकअप कयो उते पहुचण खां पोइ, छाकाणि मूंखे थोरो सुठो लॻणो हुयो, बट दैट इज़ रियल लाइफ मुंहिंजी, यू नो। एॾो टेंशन वारो कमु आहे, टेंशन न आहे पर हीअं वेदर जे करे मां ॾाढो हीअं थी वेंदी आहियां, छाकाणि मुंहिंजो बॉडी ॾाढो अजीब आहे, वाक़ई में मुंहिंजो बॉडी ॾाढो अजीब आहे, सफ़ा गर्मी सहन न थींदी आहे, त दिमाग़ु ॾाढो हीअं थी वेंदो आहे। माना गुस्सो या गरम न थींदो आहे, पर बसि पसीननि जे करे ईअं खफ़े थी वेंदी आहे, ऐं सहन न थींदो आहे बॉडी खां, त वेठो पाणी पी, जूसिस पी ऐं बॉडी टेम्परेचर मेंटेन करिणो पवंदो आहे, त थोरो हीअं हुयमि। सॉरी इंट्रोडक्शन सुठी न हुई, पर आई होप कंक्लूजन सुठी हुई। एंड हा, पोइ जीअं इवेंट ख़तमु थियो, आसे पासे में शॉपर स्टॉप हुयो एंड फॉरेस्ट एसेंशियल्स हुयो। मां उन्हनि मम्मी सां सफोरा वयुमि, त फॉरेस्ट एसेंशियल्स जो एॾो वणियो। तव्हांखे त ख़बर अथव मूंखे स्किन केयर एंड मेकअप जो ॾाढो शौक़ु आहे, वेठी रिसर्च कंदी रहंदी आहियां, एक्सपेरिमेंट कंदी रहंदी आहियां। त हे वरितो, मां ॾाढो मस्कारा हणंदी आहियां, अॼु न आयो छाकाणि टाइम न हुयो। क्लिनिक जो मूंखे मस्कारा रिमूवर वठिणो हुयो एंड फॉरेस्ट एसेंशियल्स जो थोरो वरितो, शीट मास्क वग़ैरह। एंड जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं, प्लीज़ हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, घंटी बि वॼाइजो ॻाढ़े बटण खां पोइ। ऐं जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं, खोड़ प्यार, बाय।